मुक़रर वक़्त ते लिस्ट जमो न कराईंदड़ सियासी पार्टी खे मख़सूस सीटूं न मिली सघंदियूं। कामयाबी हासिल करण खां पोइ उम्मीदवार कंहिं ॿिए पार्टी में शामिल न थी सघंदो। का बि सीट हासिल करे सघंदड़ पार्टी मख़सूस सीटूं न वठी सघंदी। हुकूमत इलेक्शन एक्ट तरमीम बिल जी मंज़ूरी ॾेई छॾी। मुख़ालिफ़ जो हंगामो, पंहिंजे सीटुनि ते बि नारेबाज़ी। बिल जे मतन में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त पार्टी सर्टिफिकेट जमो न कराईंदड़ उम्मीदवार आज़ाद तसवुर थींदो। हिकु उम्मीदवार 3 ॾींहनि अंदरि का पार्टी ज्वाइन करे त वरी कंहिं ॿिए पार्टी में शामिल न थी सघंदो। तहरीक इंसाफ़ इलेक्शन एक्ट तरमीम बिल ख़िलाफ़ अदालत में वञण जो ऐलान करे छॾियो। बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त इलेक्शन एक्ट तरमीम बिल आइन ऐं क़ानून जी भञकड़ी आहे। मेंबरनि खे बि ख़बर नाहे त कहिड़े क़िस्म जी क़ानून साज़ी कई पई वञे। साज़िश तहत तहरीक इंसाफ़ जे मेंबरनि खां चूंड निशान खसियो वियो। नई क़ानून साज़ी ज़रिए अदालती फ़ैसिले खे ख़तमु करण जी कोशिश कई पई वञे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त ख़ैरात सां मुल्क नथो हली सघे। टैक्स हर सूरत में ॾियणी पवंदी। हलंदड़ महीने जी आख़िर ताईं IMF एग्ज़ीक्यूटिव बोर्ड सां स्टाफ लेवल मुआहिदो थी वेंदो। मुआहिदे जी मंज़ूरी खां पोइ क्लाइमेट फाइनेंसिंग ते बि ॻाल्हियूं थींदियूं। कराची शहर मां बस अॾनि खे ॿाहिरि मुंतक़िल करण ऐं मुसाफ़िर खे मुफ़्त शटल सर्विस ॾियण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शाहजली नाम जी सदारत हेठि इजलास। सेक्रेटरी ट्रांसपोर्ट ऐं ॿियनि जी शिरकत। शाहजली नाम जो चवणु आहे त मुसाफ़िरनि लाइ पुराणनि बस अॾनि ते मुफ़्त शटल सर्विस हलाई पई वञे। मुसाफ़िरनि खे टर्मिनल ताईं पहुचाइण लाइ मुफ़्त शटल सर्विस 14 अगस्त खां शुरू कई वेंदी। बांग्लादेश में वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद ॻुझे हंधि मुंतक़िल। बरतानिया में सियासी पनाह मिलण ताईं भारत में रहण जो फ़ैसिलो। हसीना वाजिद जी इस्तीफ़ा खां पोइ फ़ौज कर्फ्यू ख़तमु करे छॾियो। तालीमी सरगर्मियूं बहाल। ढाका समेत मुख़्तलिफ़ शहरनि में स्कूल, कॉलेज ऐं यूनिवर्सिटियूं खोलियूं वयूं। शागिर्दनि जी हाज़िरी घटि। शागिर्द तहरीक तरफ़ां मुल्क में फ़ौजी हुकूमत क़बूल करण खां इनकार। शागिर्द तहरीक अॻवान नाहिद इस्लाम जो चवणु आहे त नोबेल इनाम याफ़्ता डॉक्टर मोहम्मद यूनुस जी सरबराही में उबूरी हुकूमत क़ाइमु कई वञे। उबूरी हुकूमत ईंदड़ 24 कलाकनि में क़ाइमु थी वेंदी। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी तबियत ख़राब। असद उमर खे दिलि में तकलीफ़ थियण सबबि इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ढक्कन शहर में बिजली बंदि हुअण ऐं शहरनि ते बिजली चोरी जो केस दाख़िल करण ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल मुज़ाहिरो। इंडस हाईवे ते धरणो। शहरनि जो चवणु आहे त बिजली बंदि हुअण सबबि कारोबार बंदि थी वियो आहे। सेप्को इंतिज़ामिया बिना कंहिं जवाज़ शहरनि ते बिजली चोरी जो केस दाख़िल कयो आहे। खानपुर में बदअमनी ख़िलाफ़ शहरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। अॻवाननि जो चवणु आहे त खानपुर में बदअमनी सबबि माण्हू पाण खे गैर महफ़ूज़ सम्झी रहिया आहिनि। पुलिस ॾोहारनि ख़िलाफ़ कंहिं क़िस्म जी कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। इंग्लैंड पाकिस्तान सुपर लीग 10 जी मेज़बानी करण खां इनकार करे छॾियो। PCB ऑफिशियल्स हाणे मैचूं गॾियल अरब इमारात में कराइण जी तजवीज़ ॾेई छॾी।